मीरपुर खास मां ख़बर शामिल कयूं था। सूमार समीजो जी रिपोर्ट मुताबिक़ त बासर कब्ज़ा माफ़िया जे माण्हुनि ज़मीन ते कब्ज़ो करण बैदि घर ते कब्ज़े जी कोशिश कई। मज़ामत ते हमिलो करे मुंहुं समेत पुट ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। हद जी पुलिस केस दाख़िल नथी करे। अहिड़ो इज़हार नंगर पारिक थाणे जे हद ॻोठ काज़बू वासी बेवा औरत शर्मती मीरा मेघावड़ पंहिंजे पुट खुशहाल मेघावड़ सां गॾु मीरपुर ख़ास पहुची साफ़ हिन अॻियां दाऊं कयूं। मुतासिर औरत वधीक चयो त बेवा औरत आहियां। मुड़ुस जे मरण बैदि इलाइक़े जे बासर मेवाराम मेघावड़ मुकेश लक्ष्मण अमूलख सोमजी मेघावड़ वारनि असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे। जॾहिं हाणे असांजे ज़ोरी लॾाए घर ते कब्ज़ो करणु चाहिनि था। कुझु ॾींहं पहिरियां ॼाणायल बासरनि घरनि में दाख़िल थी मोतमार धमकियूं ॾींदे चयो त घर ख़ाली करियो, ॿी सूरत में पुट समेत मारे छॾींदासीं। मूं पारां घर ख़ाली करण खां इनकार करण ते बासर मच्छर जी कुआड़ियुनि ऐं लठियुनि सां वार करे मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। जंहिं बैदि इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची असांखे पुलिस मोबाइल में नगर पार्क सिविल अस्पताल पहुचायो, जिथे डॉक्टर मूंखे इलाज लाइ हैदराबाद रेफर कयो। इलाज बैदि नगर पार्क थाणे ते वियासीं, पर हद जी पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। जॾहिं त बासर मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ॼाणायल माण्हुनि मां असांजी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। हद जी पुलिस बासरनि सां मिलियल हुजण करे असांजी केर बि दाद फ़रियाद ॿुधण लाइ तयारु न आई। मजबूर थी हिते पहुता आहियूं। मुतासिर औरत ऐं संदसि पुट IG सिंध DIG मीरपुर ख़ास SSP थरपारकर समेत वसवारनि इख़्तियारनि खां परज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी ॼाणायल बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मटियारी मां ख़बर शामिल कयूं था। अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ त ख़ैबर वेझो भिटिशा थाणे जे हद में नामालूम कार सवार हथां ॿ हालावासी भाइरनि खां मुबीना फुर लुट। कार सवार फरार हालावासी ॿिनि भाइरनि जो चवणु आहे त हाला खां कंहिं कम सां कराची वञी रहिया हुआसीं त कारे कलर जी कार खे आला बाईपास ते हथु ॾिनो। कराची वञण लाइ कार में वेठा। कार में हिकु औरत 3 नौजवान छोकिरा वेठल आहे। भिटिशा वटि पहुतासीं त नामालूम कार सवार औरत हथियार जे ज़ोर ते यरगुमाल बणाए 25,000 रोक रक़म, मोबाइल फ़ोन, ज़रूरी कागज़ फुर करे कार मां लाइ हैदराबाद जी तरफ़ फ़रार थी विया। ॿिन्ही भाइरनि गुलाब सुमरो ऐं लियाकत सुमरो भिटिशा थाणे ते पहुची अहिड़ी रिपोर्ट पिणु दाख़िल कराई आहे। मुतासिर भाइरनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी कार सवारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल सामान वापसि ॾियारे इंसाफ़ कयो वञे। ठुल मां ख़बर शामिल कयूं था। मीर फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ त ठुल लॻ ॻोठ अताई खान बंगलाणी जो रवासी रश्का ड्राइवर ऐं घर जो अकेलो सहारो पोरे तो गुलसन बुढ़ो पुटु लालन खान लाशारी सख़्तु गर्मी सबबि बेहोश थी वियो, जंहिंखे अस्पताल न्यू वियो त रस्ते में फ़ौत थी वियो। ख़बर पवण ते फ़ौती जे घर भातियुनि में कोराम मची वियो। फ़ौती गुलसन खे केतिरनि ई आलिन अखियुनि सां पंहिंजे अबाणी क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। वारसनि मिटनि माइटनि में सोग वारो माहौल छायल आहे। मीरपुर ख़ास मां ख़बर शामिल कयूं था। सूमार समीजो जी रिपोर्ट मुताबिक़ त डिवीज़नल कमिश्नर मीरपुर ख़ास फैसल अहमद अकीली पारां मैनिगो फेस्टिवल जे पहिरें ॾींहं ते कमिश्नर हाउस में शानदार डिनर मुनक़िद कयो वियो। डिनर में सूबाई वज़ीरनि सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह, सरदार मोहम्मद बशको खान महर, डिप्टी कमिश्नर डॉक्टर राशिद मसूद खान, मैनिगो फेस्टिवल कमेटी जे चेयरमैन रईस आरिफ खान, भुरगड़ी डायरेक्टर इंफॉर्मेशन रज़ा खोसवा, ऐवान सहाफ़त जी टीम जे चूंडियल नुमाइंदनि शिरकत कई। मीरपुर ख़ास मां ख़बर शामिल कयूं था। सूमार समीजो जी रिपोर्ट मुताबिक़ त डिवीज़न में पाणी जी हथरादूं खोटे करपेट राशि ऑफिसरनि जे इरिगेशन महकमे में तइनाती सबबि पुछड़ी जे आबादगारनि ज़मींदारनि जे ज़मीननि खे बंजर कंदड़ इरिगेशन जे एक्सीन SDO दारोगन पारां पाणी पैसंदे वेकिरो करण ख़िलाफ़ सभी ज़मींदार हारी रोडनि ते निकिरी आया। मीरपुर ख़ास जे हैदराबाद रोड ते KFC खां एहतिजाजी रैली कढी वई।